मीरपुर बठोरो में अवां खे ख़बर ॾींदा हलूं। लाल बख्शो खाड़क जी रिपोर्ट मुताबिक़ मीरपुर बठोरो में मुबैना ज़रई ज़मीन ते कब्ज़े ख़िलाफ़ ॻोठाणनि हसन ज़ऊर, असगर ज़ऊर, सालियो महमद ज़ऊर जी अॻुवाणीअ में एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। ॻोठो गोलो ज़ऊर जे रहवासियुनि प्रेस क्लब अॻियां एहतजाज बैदि प्रेस कॉन्फ्रेंस कई। उन मौक़े ते महमद हसन ज़ऊर प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त देह सामानी में संदसि पीउ जी सर्वे ज़मीन 5 एकड़ 19 घंटा मौजूदु आहे, जंहिं ते संदसि सोटनि हाजी ज़ऊर गनी ज़ऊर कब्ज़ो करे वरितो आहे। हुन चयो त मूं अहिड़ी दरख़्वास्त बठोरो थाणे ते ॾिनी आहे, पर पुलिस बि मुंहिंजी मदद नथी करे। मज़कूरा माण्हू मूंखे मौतमार धमकियूं ॾेई मुख़्तलिफ़ तरीक़नि सां परेशान करे रहिया आहिनि। मूंखे हुननि मां जानी माली नुक़सान जो ख़तरो आहे। हुन SSP सिजावल खां मुतालबो कयो त नोटिस वठी ज़मीन तां कब्ज़ो ख़त्म कराए खेसि तहफ़ुज़ फराहम कयो वञे। ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो। ज़मीन ते कब्ज़ो ख़त्म करायो वञे। मुंहिंजी ज़मीन ते कब्ज़ो ख़त्म करायो वञे। मुंहिंजी ज़मीन ते कब्ज़ो ख़त्म करायो वञे। मुंहिंजो नालो मोहम्मद हसन आहे। वेठल कोट गोलेखान गांव में मुंहिंजे पीउ जी ज़मीन आहे जेका सर्वे 5 एकड़ 19 गुंठा, जंहिं ते मुंहिंजो सोट हाजी गनी ये कब्ज़ो करे वेठा आहिनि। जेके मूंखे धमकियूं था ॾियनि मारण जे करे, जेका मूं दरख़्वास्त थाणे ते ॾिनी आहे त मुंहिंजे पोइ माना पुलिस एक्शन कोन कयो आहे। मूंसां इंसाफ़ कयो। मुंहिंजी ज़मीन तां कब्ज़ो ख़त्म करायो।